सिंध अंदर हूँ तो पुलिस तशद्दुद जा रिकॉर्ड तोड़ वाक़िया मौजूद आहिनि, पर खंडू बस स्टॉप क़ौमी शाहरा ते खेबरानी पुलिस ऐं बासर माण्हुनि जी ॾाढनि ख़िलाफ़ ॻोठ साली बचो जा ॻोठाणा एहतियात करे रहिया हुआ त पुलिस दाड़ियुनि जा चढ़ाई करे ग़रीब मिसकिन औरतुनि ऐं हारियुनि ते तशद्दुद करण जो हिकु नओं रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। पुलिस ते उन्ही लाइ करोड़ रुपया ख़र्च कया वञनि था जीअं हूअ माण्हुनि जे जान ऐं माल जी हिफ़ाज़त करे, पर असांजे इंसान दुश्मन पुलिस इंसाननि जी जान जी दुश्मन बणिजी वई आहे। मौजूदा जमहूरी हुकूमत में पुलिस कचे जे सरकारी ज़मीन बासर माण्हुनि खे फॿाइण लाइ मदद करे रही आहे। मटियारी ॿेले जी 600 एकड़ सरकारी ज़मीन जी मालिकीअ तां समा ऐं भचा बिरादरी जे हलंदड़ तकरार में खेबरानी पुलिस धुर बणिजी क़ौमी शाहरा ते ग़रीब मिसकिन औरतुनि हारनि मथां जॾहिं फायरिंग ऐं लाठी चार्ज कई त हर तरफ़ क़यामत सुगरा जो मंज़र नज़र अची रहियो हो। फायरिंग ऐं तशद्दुद में 90 खां मथे औरतूं मर्द ज़ख़्मी ऐं हिकु 5 ॿारनि जी माउ फौत थी वई। केतिरई ॻोठाणनि खे पुलिस गिरफ़्तार करे खणी वई। उन बाबति ॻोठाणनि ऐं पुलिस जो चवणु आहे त समन वटि लीज़ आहे पंहिंजी, सो उन्हनि जी लीज़ आहे, हक़ उन्हनि जा हो पंहिंजो मन फसल खणनि पिया। बच्चा क़ौम जा माण्हू जेके आहिनि उन्हनि खे मन फसल वग़ैरह में खणण न पिया ॾियनि। असांखे कब्ज़ा कदर असांजे कस बंदि कयूं, माल बंदि कयूं, ॿार बचो असांजे धराड़ जेको मालिक आहे वञी उन था विढ़नि, बेवाजिबी करे जेको कस गाह वारो पठियारो उन था विढ़नि। असांजे ॻोठ ते पुलिस घेराए असांखे घेरो करे ऐं ॿारनि बचनि बेइज़तियूं करे विढ़ी असां हिते धरणो हुयोसीं। असां हुते पुलिस घुराए सूगे सां अथनि, फेर कया अथनि, असांजा माण्हू ज़ख़्मी कया अथनि, 50 मायूं असांजी ॿधी पुलिस खणी वई आहे। ज़ुल्म आहे, समन ज़ुल्म कयो आहे मिसकीननि ग़रीबनि सां। रियासती बदमाशी आहे ऐं असां रियासती बदमाशी कॾहिं बर्दाश्त कोन कंदासीं। हाणे बि इहो कहिड़ो कानून थो चए पुरअमन ऐं अदम तशद्दुद वारे एहतिजाज ते गोलियूं हणो? इहो कहिड़ो कानून आहे? कहिड़े मुल्क जो कानून आहे? वीचारा वेठा बनी ते, उन्हनि खे धक वक हणी विया, ज़ख़्मी आहिनि, ICU में आहिनि, CMH में। उन जे रिएक्शन में असां सुबुह जो रेड कयोसीं जवाबदार गिरफ़्तार करण लाइ, त उन में जेको आहे हिननि अची रोड ब्लॉक कयो। रोड ब्लॉक कयो, असां त घणो ई सम्झायोसीं, खोलण जी कोशिशि कई, कोन खोलियो। पुलिस ते हमिलो करे ॾिनऊं, पुलिस वारा बि ज़ख़्मी थिया आहिनि। पोइ पुलिस वारनि बि हवाई फायरिंग कई, हुन तरफ़ां बि फायरिंग बि थी आहे, लठियूं बि हलियूं आहिनि, पथर बि हलिया आहिनि। पुलिस हमिलो कयो जंहिंमें समा साहिब बि गॾु आहे ऐं असांजा माण्हुनि वरी एहतिजाज कयो, ते पुलिस गोलियूं हलायूं जंहिंमें 2 माण्हू, हिकिड़ो 2 मरी वियो ऐं 8-10 माण्हू ज़ख़्मी आहिनि। मौजूदा हुकूमत ऐं मटियारी ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त ॿेलनि जी सरकारी ज़मीन ते मुख़्तलिफ़ बिरादरनि जे तकरार जे निबेरे लाइ तकड़ा उपाउ वठनि त जीअं वधीक जानियूं ज़ाया थियण खां बची सघनि। कैमरामैन मुरीद हसन बुगे सां गॾु खुर्शीद बुगियो, सिंध TV न्यूज़, भितशा।